خاتم النبيين محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يؤمنون بالله واليوم الآخر ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين صدق الله العظيم صدق رسول النبी रात जे घड़नि जे अंदरि जागी करे अल्लाह जी इबादत कनि था, मालिक साईं खे सजदा कनि था। युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर, अल्लाह जे मथां ईमान आणनि था ऐं आख़िरत वारे ॾींहं जे मथां ईमान आणनि था। अल्लाह जी इबादत करण जे लाइ बुनियादी अक़ीदो अल्लाह जे मथां ईमान आहे। जॾहिं माण्हू रब जे मथां ईमान रखण में पुख़्तो आहे त उनजे वजूद जे अंदरि अल्लाह जी इबादत में चुस्ती पैदा थिए। जेतिरो ईमान हूंदो ओतिरे क़दुरु उनजे मालिक सोन जे तरफ़ जे रग़बत हूंदी। ऐं वलीउल आख़िर खे इन करे इरशाद फरमाई त ख़ुदा ताला जी बारगाह जे अंदरि इन ॾियारे में पेशी थींदी, हाज़िरी थींदी। इन करे उन ॾींहं जे वास्ते हिन दुनिया जे अंदरि तयारी करणी आहे। अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थियण जे लाइ नेक अमाल जो हुजणु ज़रूरी आहे। फरमाते यअमुरून बिल मारूफ़ व यनहून अनिल मुनकर, गोया कि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन ईमान वारनि जी आदतुनि खे थो बयानु फरमाए। इंसान में आदतूं हूंदियूं आहिनि, के बुरियूं हूंदियूं आहिनि, के चङियूं हूंदियूं आहिनि, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त जेके नेकोकार माण्हू अल्लाह जी इबादत करण वारा ईमान वारे माण्हुनि जूं आदतूं ई हूंदियूं आहिनि, जंहिंसां मिलंदा उनखे चङी ॻाल्हि कंदा, चङाई जी दावत ॾींदा ऐं उन सां मिली करे उनखे ख़ुदा जे तरफ़ ॾे रग़बत ॾियारींदा। ऐं जेकॾहिं उनजे अंदरि का कमी पेशी आहे उनखां उनखे रोकींदा, हे कमु बाबा न कर, हे सही न आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन पंहिंजे आबिदनि ज़ाहिदनि ईमान वारे ॿारनि जूं सिफ़तूं बयानु फरमाए। फरमाए त युसारिऊन फिल ख़ैरात, ऐं नेकी जे तरफ़ ॾे भॼनि था। नेकी जी ख़बर उनखे पए थी त हीअ नेकी आहे त उते सुस्ती नथा कनि, काहली नथा कनि ऐं नेकी जी तरफ़ ॾे तकड़ा था वरनि। हिननि जी तफ़सीर में उलमा इकराम लिखियो आहे त वक़्त खां अॻु में अची मस्जिद में वेहणु, निमाज़ जो इंतज़ारु करणु, वक़्तु अञा निमाज़ जो थिए न अॻु में वज़ू करे तयारु थी बीहणु। हाणे आज़ान मिलण वारी आहे, मां वज़ू कयां, निमाज़ जी तयारी कयां। त युसारिऊन फिल ख़ैरात, नेकियुनि जे तरफ़ जो उहे ईअं रग़बत ऐं लाड़ो रखनि था। असांजो मुक़ाबिलो दुनिया जे लिहाज़ सां आहे। असां जेका जंग लड़ी रहिया आहियूं त फिलाणे वटि हेतिरी मिल्कियत आहे त मां बि उनजी बराबरी कयां, पर हिकिड़ो क़दम मां अॻिते थी वधायां। मुक़ाबिलो पैसे जे माल जे लिहाज़ सां आहे। जॻहि फिलाणे जी भली ठहियल आहे, उन जहिड़ी मां बि ठाहियां, जेसीं एसिताईं मां न ठाहींदुमि एसिताईं मुंहिंजो कमु न थींदो। हालांकि इहो सभु मिटीअ जो ढेर आहे, इनजी का हक़ीक़त आहे कोन। असां मुक़ाबिलो दुनिया जे मामले में दुनिया जे लिहाज़ सां कंदासीं, पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त जेके नेकोकार बंदा ईमान वारा आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि हिर्स नेकीअ जो भलाई जो सां ऐं हमेशह उहे भॼनि था पिया, डुकनि था पिया त असां अल्लाह जे तरफ़ ॾे नेकी करण जे अंदरि असां अॻिराई कयूं। उलाइक मिन सालिहीन, फरमाए इहे सालिह माना आहिनि अल्लाह ताला जा, ऐं सालिहीन जूं सिफ़तूं इहे हूंदियूं आहिनि। दुनिया जे लिहाज़ सां बुज़ुर्गान दीन फरमायो त जेकॾहिं तूं दुनिया जे लिहाज़ सां कंहिं माण्हू खे ॾिसंदे न त तूं गुमराह थी वञे। दुनिया जे लिहाज़ सां, दीन जे लिहाज़ सां माण्हुनि खे ॾिस त हिन में दीन केतिरो आहे, पोइ तो में अल्लाह ताला तौफ़ीक़ इबादत पैदा फरमाई। तुंहिंजी नज़र दुनियादारनि जे मथां हूंदी त तूं उनजे मुक़ाबले में लही पवंदे, पर जे दीनदारनि ते तुंहिंजी नज़र हूंदी न त तो में अल्लाह जो शुक्र बि पैदा थींदो ऐं तौफ़ीक़ अमल बि तो में पैदा थींदो। त माण्हू चवंदो हमेशह सालिहीन जी ज़िंदगी पढ़णु घुरिजे, सालिहीन जी ज़िंदगी खे ॾिसणु घुरिजे त नेकोकारनि मां त असां त 5 वक़्त निमाज़ पढ़ूं था, पर कहिड़ा नेक माण्हू आहिनि जेके अधरा जो थी करे पंहिंजे रब जी इबादत कनि था, अलाह जो ज़िक्र कनि था। पर मां त इन्हनि खे तूं ॾिस, इन्हनि जे मथां तूं नज़र रख त तो में तौफ़ीक़ इबादत पैदा थिए। जे दुनिया जे माण्हुनि खे ॾिसंदे त पोइ तूं पोइ हलियो वेंदे, अॻिते न हली सघंदे।
फरमाए त वमा यफ़अलू मिन खैरन फलन युकफरूहु वल्लाहु अलीमुम बिल मुत्तक़ीन। ऐं उहो जेको नेकीअ जो कमु कनि था न भलाईअ जो, पर फरमाए त पोइ अलाह ताला उन खे ज़ाया न कंदो वञे, नेकी ख़ुदा वटि महफ़ूज़ थींदी थी वञे, रखंदो थो वञे। ऐं अलाह ताला ॼाणींदड़ आहे मुत्तक़ीन खे, यानी अलाह जी ज़ाते बाबरकात हालांकि सॼी काइनात खे ॼाणींदड़ आहे, ख़ुदा बेख़बर न आहे, आलिमुल ग़ैब आहे। वल्लाहु अलीमुम बिल मुत्तक़ीन छो फरमाए त अलाह ताला ॼाणींदड़ आहे परहेज़गारनि खे, मुत्तक़ीन खे। त इन मां मख़लूक़ त सॼी ख़ुदा जी आहे, काइनात सॼी ख़ुदा जी आहे, पर अलाह जी नज़र बि पंहिंजी मुत्तक़ीन माननि जे मथां आहे। तंहिं करे रब फरमाए त बिल मुत्तक़ीन, यानी मां रब बि तव्हांजे अंदरि जेकी आहिनि, मूं रब जी नज़र खां को बि वफ़ी न आहे, सभिनि खे मां अलाह ॾिसां थो पियो, पर मूं अलाह जी मख़सूस जेका नज़र आहे उहा परहेज़गारनि जे मथां आहे, नेकोकारनि जे मथां आहे। त रब जीअं नेकोकारनि खे फर्मा बरदारनि खे ॾिसंदो आहे, अहिड़ी तरह सां दुनिया जे माण्हुनि खे ॿियनि खे न ॾिसंदो आहे। दुनिया जे माण्हू खे हमेशह दुनिया जो माण्हू ॾिसंदो आहे। हीउ सॼो मुक़ाबिलो दुनिया जे लिहाज़ सां आहे न, त हीउ अॻु में हीउ वज़ीर थियो, हाणे चाहे थो त मां हीअ विज़ारत हासिलु कयां, इहो मुक़ाबिलो आहे, यानी दुनिया ई सिर्फ़ु आहे, आख़िरत त कुझु आहे ई कोन्हे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त मूं रब जी नज़र बि नेकोकारनि जे मथां आहे, ऐं तूं बि नेकोकारनि जे मथां नज़र रख। हाणे ॾिसो था जेके दुनिया मां अलाह जा नेकबाना गुज़री विया आहिनि, उनजी समाने सीरत ते किताब लिखियल आहिनि, उनजी ज़िंदगी थी। हज़रत पीरान पीर दस्तगीर जी तूं ज़िंदगी पढ़ रहमतुल्लाह अलैह, हज़रत दाता गंजबख्श अली हजवेरी जी तूं ज़िंदगी पढ़, हज़रत ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह ताला जी ज़िंदगी पढ़, हज़रत ख्वाजा नक्शबंद रहमतुल्लाह ताला, हज़रत इमाम रब्बानी जी तूं सीरत पढ़ी ॾिस, त उन्हनि जी अहिड़ी ज़िंदगी आहे, कहिड़ी तरह सां अलाह जी इबादत कई आहे, उनजो बचपन उते लिखियलु आहे, उनजी जवानी, उनजी पिरसनी लिखियलु आहे, हुननि कीअं पंहिंजे रब खे राज़ी करे इहो मक़ाम हासिलु कयो आहे। ईअं त कोन थो मिले, जॾहिं दुनिया जो हर कमु बग़ैर महिनत जे उन मक़ाम ते नथो पहुचाए, त दीन बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे अहिड़ी तरह ॾिनो आहे। इन लज़ीन कफ़रू, बेशक जिन शख़्सनि कुफ़्र कयो, लन तुग़नी अनहुम अमवालुहुम वला औलादुहुम मिनल्लाहि शैआ, जिन शख़्स कुफ़्र कयो, रफ़रत हरगिज़ उन्हनि खे बेपरवाह न कंदो, उन्हनि जो माल, उन्हनि जो औलाद अलाह खां का शइ, यानी अलाह खां उन्हनि जो माल, उन्हनि जो औलाद उन्हनि खे कोन छॾाईंदो, यानी अलाह जी इबादत जो मुनकिर थी वियो, ईमान जो मुनकिर थी वियो, अची माल खे लॻो, अची दुनिया खे लॻो, अची औलाद खे लॻो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त ख़ुदा जी ज़ाते बाबरकात वटि, अलाह जी ज़ाते बाबरकात वटि उनजो माल ऐं उनजो औलाद उनखे न छॾाईंदो। उलाइक असहाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून, इहे बाहि वारा आहिनि, इहे हमेशह बाहि में रहंदा। इन्नल लज़ीन कफ़रू फरमायो, इन्नल लज़ीन जिन खे कुफ़्र कयो, ईअं न, ईअं न चए इन्नल लज़ीन आमनू, आमनू कोन, जिन शख़्सनि कुफ़्र कयो उन्हनि जो माल, उन्हनि जो औलाद उनखे न छॾाईंदो, पर जिन शख़्सनि ईमान आंदो न, उन्हनि जो माल बि उन्हनि खे छॾाईंदो, उनजो औलाद बि उन्हनि खे छॾाईंदो, यानी जो ज़िद इहो ई आहे। मसलन जेको अलाह जी राह में ख़र्च करे थो पियो, माल ॾिए थो पियो न, इहो माल क़यामत जे ॾींहं खे छॾाईंदो, यानी पैसनि ते बि जन्नत मिलंदी आहे, मथां जिते रुॻो निमाज़ रोज़नि में जन्नत आहे, पर पैसनि सां बि मिले थी, पर को ख़रीद करण वारो हुजे न। हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला माल ॾेई त जन्नत ख़रीद कयाई, किन जानियूं ॾेई, किन औलाद ॾेई, पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेके काफ़िर आहिनि, ईमान वारा न आहिनि, बेईमान आहिनि, उन्हनि जो ज़िक्र आहे, उन्हनि जो माल ऐं उनजो औलाद उनखे को बि फ़ाइदो न ॾींदो, पर मुस्लमान जो त उनजो औलाद बि उनखे फ़ाइदो ॾींदो। उन हदीस पाक मां तव्हांखे ॿुधायमि त जेके सगीर ॿार हिन दुनिया मां वफ़ात करे था वञनि, औलाद आहे न या, ऐं क़यामत जे हाणे अञा क़बर खां उथंदो ई कोन त ॿचड़ा अची हुते पहुचंदा, अची पंहिंजे पीउ मां गत खां वठंदा उहे सगीर ॿार, ऐं ख़ुदा जी बारगाह में वञी झेड़ो कंदा, हदीस पाक झेड़ो कंदा। इहो जहिड़ो को दुनिया वारो जहिड़ो थोरी हूंदो, इहो जहिड़ो हूंदो, यानी उन्हनि जो इहो नाज़ हूंदो ख़ुदा सां, उनजो नंढड़नि ॿारनि जो इहो नाज़ हूंदो पंहिंजे रब सां ऐं पंहिंजे वालिदेन खे सिफ़ारिश करे ख़ुदा ताला जी बारगाह मां वठी करे जन्नत में पहुचाए। माना मोमिन जो औलाद फ़ाइदो ॾिए थो पियो न, कीअं चए थो औलाद फ़ाइदो न ॾींदो। वरी ॿियो फ़ाइदो इहो आहे, जेकॾहिं दुनिया मां जेकॾहिं इंसानु वफ़ात करे थो वञे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते पोइ सालिह औलाद छॾे वियो आहे। जिन सालिह औलाद जी निशानी कहिड़ी आहे, पर यदू लहू, पर सालिह औलाद जी निशानी इहा आहे, जॾहिं बि दुआ घुरे त पंहिंजे अबे अमड़ जे लाइ दुआ घुरे, इहा सालिह औलाद जी निशानी आहे। माण्हू इहो बि त नफ़ो आहे न, यानी औलाद मां बि नफ़ो आहे ऐं माल मां बि नफ़ो आहे, पर इहो नफ़ो मिलंदो उनखे जंहिं वटि ईमान हूंदो।
जो वटि ईमान न आहे त हुनखे को बि फ़ाइदो कोन थींदो। बाक़ी ईअं न चईंदो आहे क़यामत जी ॾियारी केरु बि न छॾाईंदो, इहो केरु बि न छॾाईंदो जेको लफ़्ज़ आहे न इहो इन लज़ीन कफ़रू जे लाइ आहे। जिन चङनि कुफ़ुर कयो हुनजो माल बि फ़ाइदो न ॾींदो, औलाद बि फ़ाइदो, का हुनजी चङाई दुनिया में थियल हूंदी उहा बि हुनखे फ़ाइदो न ॾींदी। पर मोमिन जेको आहे न उहो लावारिस न हूंदो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मशर जे मैदान में हुनजे लाइ असबाब बणाईंदो, सबब बणाए करे हीला बहाना करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ॿारनि खे बख़्शण फरमाईंदो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।